जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म ता अवांजो पांजो होस्ट अमीर हुसैन खोसो। जी दोस्तों असी एक दफ़ो वरी अज मौजूद आयूँ चाचे गुलाम हुसैन चांडियो जी उताक ते। चाचो गुलाम हुसैन चांडियो सिंध की मशहूर मारूफ़ शख्सियत पाण मरहूम जलाल चांडियो जो सालो भी है। हमेशा जियां मरहूम जलाल चांडियो जा यादगार किस्सा असां चाचे गुलाम हुसैन खां ॿुधंदा आहियूं। दोस्तन खे गुज़ारिश त प्लीज़ ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल सिंध कायनात सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंध कायनात खे। सो दोस्तों अचो उत चाचे गुलाम हुसैन जी तरफ़ हलूं। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। अल्लाह अली मदद। साईं बिस्मिल्लाह। साईं अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तन के या अली मदद। अर्ज़ पेश कयूं था त असांजो फ़नकार जलाल चांडियो मशहूर हो, पर मेहन बकरियुनि जो घोड़े जो शौक़ीन हो। घोड़ो हुनजो तमामु मशहूर हो। वाह। छो जो हुनजो नालो रखियल वियो हो कांगल। कांगल घोड़ो असां पाण ॾिठो। हाँ, घोड़ो हुनजो कांगल हो। दुनिया जे मेलनि ते ईंदो वेंदो हो। पोइ कांगल जो नालो ॿुधी जमाल शाह जो मेलो थियो। साईं जन माण्हू मोकिलियो त जलाल खे जो सभिनी सफ़्तियुनि जा घोड़ा अचनि था। बशीर हाले पुटु वो ॿिया बि सभई ज़मींदार हुआ, उन्हनि जा घोड़ा आया। हुननि चयो बाबा हाणे घोड़ो तूं काहे अचु, तुंहिंजो घोड़ो मशहूरु आहे। असां बोस्की जो पटको इनाम रखियो आहे। जी। जंहिंजो घोड़ो इन मैदान ते चढ़ी आयो उन मालिक खे बोस्की जो पटको पाराइबो। जी। ऐं ॿियो घोड़े खे 500 जो हार विझिबो। जी ते टाइम में 500 वॾा। तंहिं टाइम ते 500 तमामु घणा हुआ। तमामु वॾा। ॿुधिव। पोइ छा थियो, जलाल हितां हू सुवार हलाईंदो हो घोड़ो। जलाल पाण बोस्की जो पटको ॿधी ऐं घोड़े ते चढ़ी वियो। चई इहो जमाल शाह जो मेलो घोड़ो मां पाण हलाईंदुसि, जो इनाम बि आहे, पर दुनिया खे इहा न हुजे त सुवार हलाए थो, मालिक घोड़े ते चढ़े ई कोन थो। वाह वाह वाह। हुनजो मुंहिंजो शौक़ु आहे। जी। हाणे इन मेले ते मां पंहिंजो शौक़ु पूरो कंदुसि। घोड़ो मां पाण अवाम खे ख़बर पवे त जलाल रुगो शौक़ीन न आहे, पाण बि घोड़े ते चढ़ी हलाईंदो आहे। चढ़ी हलाईंदो आहे। ॿुधी न। जी। घणा माण्हू चवंदा आहिनि शौक़ीन आहे पर घोड़े ते चढ़े त कोन थो। जी जी। ॿुधी। जी। पोइ हिन छा कयो, हितां घोड़े ते पाण चढ़ी पियो सिधो वञी साईं जन वटि राति उते रहियो। सुबुह जो प्रोग्राम हो। हिन उन्हनि खे चयो आहे पहिरियां तव्हां पंहिंजा घोड़ा सभु हलायो, मां आख़िरि में घोड़ो पंहिंजो हलाईंदुसि। जी। ॿुधी। पोइ मर्ज़ी आहे तव्हां आवाम जी जंहिंखे इनाम ॾिए। जी। पोइ सभिनी घोड़ा हलाया, नंबरवार हलंदा आया, हलंदा 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 आख़िर में बशीर हाले पुट जो घोड़ो तूं सुठो आयो। जी। दुनिया चयो था बशीर जो घोड़ो सुठो आयो आहे, बाक़ी रहियल आहे कांगल। जी। हाणे ॾिसूं त कांगल किथे थो पहुचे। जी। जंहिंमहिल कांगल मैदान ते लथो, जी। जलाल अलाह बिस्तर से चढ़ी आयो घोड़े ते। जी। घोड़ो बि भलो हो, पर मालिक बि सुवार बि मथां चढ़ियल भलो हो। जी जी। दुनिया वठी ताड़ियूं वॼायूं अदा। फनकार अॼु पाण चढ़ियो वेठो आहे, शौक़ीन आहे, पर अॼु घोड़ो पाण थो हलाए। वाह वाह। ॾाढी अवाम ख़ुशि थी। चई अॼु जलाल चांडी जो घोड़ो दिलि सां ॾिसिजो। जी। जो अहिड़ो कमु सुवार सदाईं कंदा आहिनि, पर मालिक जहिड़ो मालिक कोन्हे न। बिल्कुलु सही। ऐं माण्हू हिन ते आशिक़ बि हूंदा हुआ। जी जी। हिन जी जीअं घोड़े ते चढ़ी मैदान में लथो त सॼी दुनिया वठी ताड़ियूं वॼायूं ऐं नारा हयूं जी त जी जलाल चांडिया जो अॼु मैदान ते आयो ऐं घोड़े समेत। जी। असांखे इहा ख़ुशी आहे, इंतिहा ख़ुशी आहे। जी। तूं असांखे मारवाड़नि खे ॾाढो राज़ी कयो अथई। वाह। ऐं दीदार बि कराई। वाह वाह। ॿुधे। वाह वाह। पोइ जलाल मैदान ते घोड़ो पंहिंजो छॾियो। जंहिंमहिल घोड़ो छॾियईं, 2 वर ॾेई मोटी आयो त लौट वारे दांह कई अदा दोस्तो हीउ ॾिसो जलाल जो घोड़ो ॾिसो, घोड़नि वारे खे लाऊं ॾेई छॾियईं। वाह 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 वाह। अहिड़ो नंबर घोड़े खयो जो लौट वारे दांह कई त घोड़नि वारे खे लाऊं ॾेई छॾियईं। लाऊं ॾेई छॾियईं। वाह। ॼण परणाए छॾियईं, यादि ई न हा। वाह वाह। हल भला जल कांगल तुंहिंजो कमु। जी। उहो कांगल मैदान ते 5 वर ॾिनई, 4 ॾिनई, 8 ॾिनई, 10 ॾिनई। दुनिया जा माण्हू ॾाढा राज़ी थिया के नचण लॻा। कन घोड़े खे पोतरा जेके ॻिचऊं से बि घोड़े खे ॻिची में हार पारायूं। वाह वाह। 500 जो घोड़े खे हार बि विधऊं। जी। अवाम मथां पैसा उछलिया। जलाल चांडी खे बोस्की जो पटको ॿधो वियो। ॿधो वियो। वाह वाह। चऊं था हीउ असां इनाम रखियो, जलाल चांडिया तोखे बोस्की जो पटको ॿधो पियो आहे, पर हीउ इनाम असांजो रखियलु आहे, हीउ बोस्की जो पटको पंहिंजे हवाले कर। वाह वाह। हिन बोस्की जो पटको उते खणी पाण वटि रखियो। दोस्तनि हिन खे मिनतूं कयूं, राति जो उते रहियो जमाल शाह ते साईं वटि। दीदार बि कई, साईं खे राज़ी कई। चई जलाल अहिड़ी शइ लिकाए वेठो हैं, असांखे त यादि ई कान हुई। वाह वाह। पर दुनिया ॿुधंदी चवंदी दादा जलाल जो घोड़ो कांगल आहे, पर कांगल अॼु त मुल्क वॼाए छॾिया। वाह वाह। वाह वाह।
वाह अहिड़ो नंबर कांगल खयो आहे जो असां वटि हिते ॼण पाकिस्तान में घोड़ो ई कोन्हे, वाह वाह। अहिड़ी शइ मालिक वटि हुई। जी दोस्तो, हे हुयो कांगल घोड़े जो मशहूरु किस्सो। ऐं दोस्तो हक़ीक़त में कांगल वाक़ई बि कांगल हुयो, छो त असांजो बचपन हुयो ऐं नंढे लेखे असां जो जेको आहे सो शौक़ु रहियो मुंहिंजी फैमिली जो, मुंहिंजे वॾे हमरा जो जेके आहिनि से अक्सर घोड़नि जे मेल में वञणु, ऐं असां ख़ुदि जलाल जे इन कांगल घोड़े खे जेको आहे सो माना हलंदे बि ॾिठो। सो वॾियूं महिरबानियूं। ऐं दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश त प्लीज़ सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे, ऐं बेल आइकन जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा जीअं त असांजे ईंदड़ वीडियोज़ जो नोटिफिकेशन बि अव्हां ताईं पहुचे। वॾियूं महिरबानियूं, दुआनि में यादि।